शेयर कंदासीं। मुल्क में आम चूंडुनि लाइ बैलेट पेपर्स की छपाई वारो कम मुकम्मल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 859 तकनि जे लाइ 26 करोड़ बैलेट पेपरनि जी छपाई मुकम्मल थी वई आहे। तर्जुमान मूजिब अदालत जिन तकनि ते ॿीहर छपाई जो हुकुम ॾिनो हो उते भी छपाई मुकम्मल थी वई। तर्जुमान मूजिब सॼे मुल्क में बैलेट पेपर पहुचाइण वारो कम सुभाणे ताईं मुकम्मल थी वेंदो। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मुल्क में आम चूंडुनि लाइ बैलेट पेपर्स की छपाई वारो कम मुकम्मल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 859 तकनि लाइ 26 करोड़ बैलेट पेपरनि जी छपाई मुकम्मल थी वई आहे। तर्जुमान मूजिब अदालत जिन तकनि ते ॿीहर छपाई जो हुकुम ॾिनो हो उते भी छपाई मुकम्मल थी वई। तर्जुमान मूजिब सॼे मुल्क में बैलेट पेपर पहुचाइण वारो कम सुभाणे ताईं मुकम्मल थी वेंदो। हिकु भेरो ॿीहर नासिन अहम ख़बर वाक ॾींदा हलूं। मुल्क में आम चूंडुनि लाइ बैलेट पेपर्स जी छपाई वारो कम मुकम्मल थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी सां। जी शाकिर, अपडेट कजो इन ख़बर के हवाले सां। हाँ जी, बिल्कुल। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चयो आहे त बैलेट पेपर्स जे छपाई जो कम जेको आहे उहो पूरे मुल्क में मुकम्मल थी वियो आहे ऐं कुझु हल्का जिन में ॿीहर बैलेट पेपर छपाइण जो जेको ऑर्डर अचनि पिया, छाकाणि त अदालतुनि मां फ़ैसिला अचनि पिया चूंड निशाननि जे हवाले सां, उम्मीदवारनि जे हवाले सां, त इन्हनि खे चूंड निशान ॿिया नवां अलाट करे ॾिना वञनि त उन खां पोइ बैलेट पेपर बि नवां छापणा पिया पवनि ऐं बैलेट पेपर जो जेको ख़ुसूसी सिक्योरिटी कागज़ आहे उनजे घटिजण जो खुटण जो को अंदेशो हुयो इलेक्शन कमीशन खे, उहो ख़तमु थी वियो आहे। हाणे बैलेट पेपर जेके ॿीहर छपाइणा हुया जिन हल्कनि में, उन्हनि में बि छपाईअ जो मरहलो जेको आहे उहो सुभाणे मुकम्मल थी वेंदो ऐं जेको तमामु जेके जिन जिन हल्कनि ते चूंडूं थींदियूं उन्हनि सभिनी हल्कनि ते जेके बैलेट पेपर पहुचाइण वारो अमल आहे उहो बि सुभाणे ताईं इलेक्शन कमीशन चयो आहे त मुकम्मल थी वेंदो ऐं 859 जेके आहिनि उहे चूंड हल्का आहिनि जिन में 26 करोड़ बैलेट पेपर छापिया विया आहिनि। 2018 में जेको इलेक्शन थी उन में 22 करोड़ बैलेट पेपर छपिया विया ऐं उनजे लाइ 800 टन जेको स्पेशल सिक्योरिटी कागज़ इस्तेमालु थियो ऐं हाणे जेको इलेक्शन थिए पई 2024 जी, इन में 26 करोड़ बैलेट पेपर छापिया विया आहिनि ऐं इन में 2170 टन जेको आहे सिक्योरिटी ख़ुसूसी जेको सिक्योरिटी कागज़ आहे उहो इस्तेमालु थियो आहे। इलेक्शन कमीशन चयो त असांखे वॾो चैलेंज हुयो पर उहो असां घटि वक़्त में जेको आहे उहो चैलेंज जेको आहे उहो पूरो करे वरितो आहे। जी ठीकु आहे शाकिर सोलंकी, वॾी महिरबानी अवां जी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।